अपने दौर के एक बंदे की कहानी है जो हक और सच की खातिर सारी जिंदगी लड़ता रहा और उसकी जो जिंदगी थी वो हक और सच की बातों में ही ख़त्म हुई और आखिर दम तक लड़ता रहा। उसको एक ट्रिब्यूट है वो सरमदे गीती मंसूर जो हम निशां हुन जे नाले खां ॾकंदड़ मना ताईं उज़ा। सरमदे गीती मंसूर जो हम निशां हुन जे नाले खां ॾकंदड़ मना ताईं उज़ा। हुन सां लश्कर खज़ाने सां राकश लड़िया, हुन चयो मूं लाइ काफ़ी आहे मुंहिंजो ख़ुदा। हुन ज़माने जी खोटी रिवायत भॻी, हुन चयो माण्हू माण्हू आहे यज़दान आहे। हुन ज़माने जी खोटी रिवायत भॻी, हुन चयो माण्हू माण्हू आहे यज़दान आहे। सिर ख़ुदा जे अॻियां जो झुके सो झुके, ॿियो परस्तश जे लाइक़ु को इंसान आहे। हुन जे ॾींहंनि में सफ़ेद पगड़ियूं ॿधल अहले तस्बीह बि हुआ, अहले तक़वा बि हुआ। हुन जे ॾींहंनि में सफ़ेद पगड़ियूं ॿधल अहले तस्बीह बि हुआ, अहले तक़वा बि हुआ। बुत परस्ती सां अटकण जी ज़रूरत न हुई, अहले मनसब वारनि जा जोधा बि हुआ। हिकिड़ो मर्द कलंदर सफ़ा नातवां जंहिंजी दस्तार फाटल ऐं लीरूं हुई। हिकिड़ो मर्द कलंदर सफ़ा नातवां जंहिंजी दस्तार फाटल ऐं लीरूं हुई, जंहिंजे कपिड़नि ते चतियूं ऐं पेवंद हुआ, ॼाण ताननि जे तीरनि सां सीरूं बि हुई। हुन जी ललकार सां लर्ज़ याबुत कदा चंडू ख़ाननि जी चावट बि धुॾकणु लॻी। हुन जी ललकार सां लर्ज़ याबुत कदा चंडू ख़ाननि जी चावट बि धुॾकणु लॻी। किन त सजाद पोशनि जा पटका ॾुरिया, दिलि फ़क़ीरनि जी पीरनि जी फतकणु लॻी। ऐं मसनद नशीनो घणो ई थियो, हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली करियो। ऐं मसनद नशीनो घणो ई थियो, हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली करियो। तो मलाइक जो मसजूद इंसां अचे, उन जे भेजे में गांजा न अफ़ियूं भरियो। ऐं लाड़ तुंहिंजी लुटियल थींद लुटबी रही, काल जलियो ठठो अॼु कराची बि वई। लाड़ तुंहिंजी लुटियल थींद लुटबी रही, काल जलियो ठठो अॼु कराची बि वई। अॼु तमाचीअ जे तड़ तां मुहाणा तड़िया, अॼु आमीअ फापीअ जी मयत उथी। ऐं ज़माना असांजो कबीलो कुठो, खून नाहक जी कंहिंसां शिकायत न आहे। ऐं ज़माना असांजो कबीलो कुठो, खून नाहक जी कंहिंसां शिकायत न आहे। तुंहिंजी ओछीअ रविश जी न परवाह अथऊं, खून आशिक में लेकिन हरारत न आहे। मक़तलनि जे भितुनि ते पढ़ी थो त पढ़, ॿी शहीदनि जे रत जी कहाणी न। मक़तलनि जे भितुनि ते पढ़ी थो त पढ़, ॿी शहीदनि जे रत जी कहाणी न। हिकु बिलावल हो गाणे में पीड़ियो वियो, हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी न।